ओम साईं राम। मूंखे नंढपण जो दोस्त गॾियो रमेश, चई यार असांखे नंढे हूंदे जेको पैथागोरस थ्योरम सेखारियो हो न, जेको मां चयो हा छा, चई जेको 30 60 90 डिग्री हूंदी हुई करे ट्राइंगल में करे। मां हा मूंखे यादि आहे। छा थियो हुनखे, चई उहो मुंहिंजे लाइफ में न चई जाम कमु आयो आहे। चयोमांसि उहो वरी कीअं कमु आयो अथई, कि सिर्फ़ु जेके उन जूं डिग्रियूं आहिनि न उनखे मां ML में चेंज करे छॾियो आहे। चयो ML में चेंज करे छॾियो, छा पियो ॻाल्हाई, ॿुधाए सम्झाए त सही। चई ॾिस, जॾहिं मां घर में ड्रिंक कंदो आहियां न, तॾहिं मां सिर्फ़ु 30 ml पीअंदो आहियां, शरीर वेरी गुड। जॾहिं मां दोस्तनि सां ड्रिंक कंदो आहियां ऐं मूंखे राति जो घर अचिणो हूंदो त मां सिर्फ़ु 60 ml ड्रिंक कंदो आहियां, वेरी गुड। पोइ ऐं जॾहिं के पार्टी ते वेंदो आहियां जिते मुंहिंजी जोइ हूंदी आहे ऐं उनजी साहेड़ियूं हूंदियूं आहिनि, उनमें बिज़ी हूंदी आहे, उते मां 90 ताईं खणी वेंदो आहियां, वेरी गुड। पोइ ॿियो, ऐं चई जॾहिं मां आउट ऑफ स्टेशन पंहिंजे टूर ते हूंदो आहियां तॾहिं मां छा कंदो आहियां, कि तॾहिं 30 60 90